रमज़ान में कई कमी रही वने तो वरी हिन महीने में हुसैन जे सदक़े सां तौबा करे दुआ घुरूं। मुझा भाइरो मुझा बुजुर्गो दुआ जॾहिं बि कंहिं खां घुरबी आहे तवज्जो तो मुझे है दुआ जॾहिं बि कंहिं खां घुरबी आहे कुझु कंहिं खां घुरबो आहे कुझु कंहिं खां वठिबो आहे मां ॾिठो हूंदो त उहो टाइम ॾींदो सुभाणे अचिजो ॿिए ॾींहुं अचिजो 5 ॾींहं अचिजो हथा के डॉक्टर साहब कोई कुछ वठणो आहे त बि चवंदो फलाणे टाइम ते अचिजो ऑफिस में कमु आहे त बि फलाणे टाइम ते अचिजो एॾो करीम आहे रब जैसो मूं वटि टाइम ई कोन थी अचु मुंहिंजो दर आयतुल्लाह फ़लसफ़ी जे लाइ मूंखे यादि न आहे करे हिते ई पढ़ियो मजलिसूं जेॾीमहिल साईं पढ़े थो त पढ़ंदे पढ़ंदे हिकिड़े ॾींहुं अची सॼे ॾींहं जूं दुआऊं मसलन 8 बजे ही पढ़ो 8:15 बजे ही पढ़ो 8:30 बजे ही पढ़ो 9 बजे ही पढ़ो 10 बजे ही पढ़ो ओ मोटा है वरी अचे सुबह जो 8 बजे थी एॾो मोची उथी बि चवंदे ये जेके बि असांखे दुआऊं तूं ॿुधायूं इहे सभु तूं पढ़ंदो आहे न अॻियां असांखे छो ॿुधाई एतिरो छा कंदो मां जुतियूं ठाहियूं जेके ठाहियूं थी तूं पातियूं न साईं मुंहिंजो कमु आहे ठाहिणो जेका जंहिंजे पेर में अचे उहो पाए फ़ाइदो हासिल करे हिकिड़ा फ़लसफ़ी जन फरमायो त मुंहिंजो कमु बि आहे 24 कलाक दुआ ॿुधायां जेको टाइम फारिग मिले फज़ूल न मिले अल्लाह कया मर्द कयो न त जेॾी महिल बि घोरो थो करे ईंदे थो मां ईंदो मां हज़रत ज़ैनुल आबिदीन जे लाइ शाम जो मारी अधरात जो उथी वरी करीम रब सां थो ॻाल्हाए कहिड़ो बादशाह हिन वक़्तु त बादशाहनि बि दरवाज़े ते चौकीदार बीहारे छॾिया आहिनि हेॾे कोई बि न दरवाज़ा बि बंदि करे छॾिया अथनि असलहनि सां मां पंहिंजे माण्हू बीहारे छॾिया हेॾे केरु बि न अचे बाबुक मफ़्तूहुन लिस्साइलीन केॾो बादशाह हे निंडूं पिया था कनि तो रहमत जा दर खोली वेठी दराज जो उथी बंदो जे ॿुधे त ख़ुदा जे तरफ़ खां सॾण वारो सॾु थो करे उथ बंदा जे रिज़्क़ कम थई खुदा को घुर त अता करई परेशानी थई त अल्लाह को घुर उहा तो तुंहिंजी ख़त्म करे जेकॾहिं दौलत न थी फ़क़्र ऐं मोहताजी जो आहे शिकार त खुदा खां घुर छो मुंहिंजे मौला जो वरी दुआ इफ्तिताह में फरमायो हिकु सलावत पढ़ंदा करीम रब वाकई कुछ न दी ब्याज ॾियनि था त उन्हनि जा खज़ाना ख़त्म थी था वञनि तव्हां ॿुधो था न चोरी शुरू आहे 11 शुरू कोन्हे
जेके अंदर तवन जा खजाना खत्म थी था वञन, लेकिन तो वो बादशाह जिनके खजानन के खत्म थियण जो इम्कान ही मुझे अल्लाह जो यही कलाक जेकॾहिं तो को घुरऊं था त वक्त जो हूंदो ॿुधाए तो इन करे जो वक्त तॾहिं ॿुधाइबो आहे जॾहिं ॾियण वारे खे निंड जी ज़रूरत हूंदी आहे। ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम, न मूंखे निंड ईंदी आहे न निंड जो झूठो ईंदो। इन करे अमीर जी ज़ात जेॾी महिल न ॾींहं जो निंड कंदी हुई न रात जो निंड कंदी हुई त कुदरत जो आवाज़ आयो अॼु राति सुम्ही पओ त दुनिया तो में ऐं मूं में फ़र्क़ु करे त हे आबदा माबूद मां अल्लाह। ऐं मुंहिंजे मौला जा 5 जुमिला हिंदी अॼु राति निंड कया हीअ नथा चवंदा मां सुम्ही निंड कया में अहिड़ी सॼी ज़िंदगी में निंड न कई अथनि। घणो जुमिलो पढ़ंदो आहियां, कॾहिं कॾहिं जी दिलि चवंदी आहे त हे मुंहिंजे साईं वारा हिते निंड था कनि पिया, हर हर छा कयूं हलाऊं थो निंड न कयो निंड न कयो। ऐं इहा सची ॻाल्हि बि आहे। साईं वॾा हुसैन मां चवंदो आहियां जेकॾहिं निंड बि कयो सवाब बि हासिल करणु चाहियो त पोइ खैरपुर में न वियो, हलिया वञो नजफ़ अली जे रोज़े में वञी गुज़ारो। उते इबादत कंदे कंदे निंड अची वञे न त कुदरत जो आवाज़ तुंहिंजे फ़रिश्तो हे अली जे रोज़े में आहे, निंड अची वई अथसि, अली जे सदक़े में हिन जी निंड बि इबादत में। मूंखे ॿुधायो जीअं अली जे रोज़े में निंड करण वारो निंड करे त हुनजी निंड अली जे सदक़े में इबादत वारी थी थिए त ख़ुदि अलीअ जी निंड छा हुजणु। जॾहिं बि कोई निंड कंदो त तव्हांजी चवंदो बाबा ईअं आहे रात मां फोटी जी पढ़ण घुरिजे हमरा निंड पियो करे मन जी अञा न उथे त मां स्टेज तां लही अची जाॻाई निंड न कर पाता। स्कूल में उस्ताद हले न था सभई चवंदो बच्चनि खे पढ़ाए न पघार थो वठी, पर जे निंड बि करे त वरी साहिब जॾहिं सॻोरो ईंदो त पाण ई चवंदो बाबा सुम्हण जी पघार मिलंदी आहे, हिते तूं जाॻंदे न तोखे पघार मिलंदी। वाह अली तुंहिंजो सुम्हण जो अंदाज़ करे रुॻो निंड थो ख़ुदा थो फरमाए अली निंड विकिणंदे चई हा चई क़ीमत कर चई जेका तुंहिंजी मर्ज़ी हुजे। ख़ुदा फरमाए तूं मर्ज़ी चई आहे मां मर्ज़ियूं ॾिनियूं। मूंखे तव्हां ॿुधायो त जंहिंजे सुम्हण जी क़ीमत अलाह जी मर्ज़ी मां त हुनजे जाॻण जी क़ीमत छा हुजणु घुरिजे। अल्लाह जे ख़ातिर जेकॾहिं निंड कयो त इहा निंड खे इबादत में अच्छा वॾी ॻाल्हि आहे 1000 रकात वारी नमाज़ रोज़ाना रात वाजिब खां अलॻि असां त वाजिब ई कोन पहिरियां जी महिल मां ॾाढी थी ॻाल्हाईंदो इलाही चिड़ी वञे थो ॾाढी तलवार अल्हम्दुलिल्लाह यानी हर जवान जी शकिल जे कमनि कंदारी जा आसार आहिनि। इहे जेकॾहिं तव्हां सां पंहिंजे घर ते नज़र कयूं त शायदि मुंहिंजे ख़्याल में इलाही माण्हू नमाज़ी हुजनि, इलाही माण्हू बाशरा में नज़र अचनि। ऐं जेॾी महिल असां में इतिहाद ऐं एको पैदा थियो त हीअ जेका छिड़विछड़ आहियूं इहे बि असां ख़तमु थी। अली मौला जन 1000 रकात नमाज़ पढ़नि रोज़ाना
अली जो सुठो तो 1000 रकात नमाज में अली न पढ़ी अली गरीबन के मनी नहीं ला अली प्यारो वहाँ भी अली ना मस्जिद में अली खुदा जिन्हें बंदा अजरुको देता था कर जायली कभी पछताए और बिना तमरी फलाए नमाज रह जी भाई अली फरमाए तो ये सुन्नी तो के इबादत जो सबब तो यहाँ इबादत की माना है उन्हें के राजी रखण उनके हुक्म की तामील करण जीअं वो चवे उन ते अमल करण जने चए पियो त नमाज पढ़ त नमाज पियो पढ़ा जने चए तो जाग न सुम्ही तो त सुम्ही तो पढ़ा इबादत उन्हें दिया तो जे हथ में त आहे कान्हे बशीर साहब ने बताया आम इंसान अली की नमाज में को फर्क आम इंसान की नमाज ये है जो सुबह जो बुधंदो उठो तमाजे निंड को नमाज बेहतर अली शबे हिजरत सुन्नी सुन्नी पे तो नजर तहां जे नमाज को अली जी निंड बेहतर दुश्मन के भी खाली न तुम होता एक जंगली गए सलवार करो आई वाला जंगली पैंट न था अपना बड़ी तो जवानी के जंगली गए सलवार कमरे में वञण दे न मिलई तो पूछ कमरे में आयो सर सजदे में रखी करीम के तो चले मां बदबख्त हां मुंहिंजे करे तू पानी करीमियत तो हथ न खण कमरे में वाह दरबार मां पांचे लफ्ज़न दरबारी जगह ड्रा रही तुम हां बता बाहर जो निकले को तो हाथ में नहीं मच्छी वापस गंदी दिया थे कसम दव शबीर जे मजलूमी तो जेको अल्लाह फिरौन जी दुआ रद न तो करे वो हुसैन जे गुलाम जी कादम वो घुरी पवे
तो वट अमानत है ये मुझे गलत है ना ये गलत हो या तो मुझे तरक्की थोड़ी नहीं मैंने वो सजदा मुझे हो या ना ये वो आहें तक जो मैं तो हम इस काल के तीन जगह के लिए रद्दी न करो हम खुदा फरमाए घोर तलियां ये क़यामत है जिंदगी के जिनी मान मुझे अगते कोई बनो सिर्फ इन्हें जे करे तो जमा जे कोई इब्लीस जो सजदो बे नथो रखे वो हुसैन जे गुलाम जा सजदा काडो रखन भाई दरवाजा पे नहीं कुछ बात न थी मंदा तो लगायो पटाई मतलब वो क्या दुनिया में इंसान तेरा राजन तो खुदा बिस्री तो बनी सही घनी खुशी मिले तब रब बिस्री घनो गम तो मिले तब अल्लाह बिस्री तो मिले उसका गला है भाई है ना इका घरा में बजाना था लेकर अल्लाह बिस्री तो वाजी मना याद करना ना अजू करबला में हुसैन जा जेतरा पुसन था विसरे न तो रांदो लाश हथन ते खणी जदो कुर्बानी कबूल कर वाहिद तो करे अल्लाहुम्मा अल्लाहुम्मा तकब्बल मिन्ना हाज़ल कुर्बान तो ये कुर्बानी कबूल मर्द दुख मिले तो दुनिया में हर शे विसरी थी वही हुसैन को विसरे न तो चारों का थोड़ा था जने को वटी मदीने को हलियो अलाई केतरा दुख दिसंदो आयो सकीना रोंदी हुंदी रस्ते में चौंदो हुंदो मुखों पहुंचा कंदी ज़ैनब जी चादर ते दीद पौंदी हुंदस रोई चौंदो हुंदो बाज़ारन में कीअं वेंदी अॼु सती तारीख़ पाणी बंदा वेठो तो सोचे मुंहिंजो असगर जो छा थींदो दुख हिन मज़लूम एतिरा दुखनि जे बावजूद करे ॿुधो त हुसैन रब विसारियो वञे शायद अॻे बि करे पढ़ियो अथमि यादि आई आहे मुनासिबत इहा आहे खुदा शाहिदा इलाही सारो टाइम वठंदो हुयुमि तव्हांजो सही मां हर साल पढ़ी आख़िरी इन मंज़िल ते अची मां बीठुमि त हे कचरी इन करे था त भॻोड़ा शबीर जे सर खे वञी वहायां मन शफ़ाअत ज़हरा मिली पवे बस बाक़ी फ़ज़ाइल जा ॾींहं सॼो साल पियो मां कायनात कुर्बान कया इन घराने एॾो दुख आयल किताब लिखनि था त एतिरा ज़ख़्म अथसि जेतिरा क़ुरान में अखर आहिनि बाज़ उलमा था चवनि 1950 ज़ख़्म इहे त ज़ाहिरी आहिनि जेके अंदर में ज़ख़्म आहिनि उहे अलाही घणा आहिनि इन दुख जे बावजूद हाणे अचे थी त हीअं जी राति जॾहिं बाक़ी सुभाणे हिकिड़ी राति आहे ॿिए ॾींहुं सॼी राति ॾिसंदो त नंढड़ा हुजनि वॾड़ा हुजनि भेर उघार
पिया हलंदा मौला जे सदके मूंखे यकीन आहे तव्हां बि निंड न कंदव निंडनि जूं रातियूं घणियूं ईंदियूं पियूं इहे रातियूं ॾियो अली जे धीअनि जे हवाले कंडेदार झाड़ियों पट्टी दो परे खड़ी वनी उछलाई तो वनी परे खड़ी वनी उछलाई गाजी कदमन दे हाथ रखी के तो मुर्शिद इहो छा था कयो फरमाए त सुभाणे रात ख़याम के बाहि लगंदी मुंहिंजा नंढड़ा बच्चा हितां पेरियों घाड़े डुकंदा वेंदा ये कंडेदार वण पट्टी उछलाया तो मथां मुंहिंजे सकीना जे पेर में कोई कंडो लॻी हुसैन धी के पेर में कंडो बर्दाश्त न तो करे वो सकीना जो हाल चाहे ताबू द्वारा हमें जरी मर सकीना उनकी साइल के घेरायो तने या एक दफो पान गिरी पईया जनाब ज़ैनब कुबरा जन कोई न थी वञन तो वञन कीअं थी पयूं पथरेली ज़मीन उते पेर ठहन कोन था पिया शबीर जे धी जे पेरन जो रत निशान ॿुधाई नथो ये जो अली जी धीरे ड्रो देखड़ी खायरपुर के वाली बीबी या सकीना के भाकुर पाई बैठी थी परचाए नरो मुझे दुखी थी अली जी दी बरसा थी जदी बीबी न के तो हर कोई चमाटो तो है तो केर बीबी या जेका मुझे सकीना के परचाए थी बैठी मथे मोह करे जदी ज़ैनब मुझे निहार मत जी मां फातिमा हुसैन जी धी या फिर एतरा जख्मी जनाबे ज़ैनब कुबरा जे लाइ एक रिवायत के पढ़ियम मुझी आका दादी जन जॾहिं बि दरबार में बीठी माफ़ कजो ॾुखी रिवायत आहे कातिल था चवनि असां महसूस ईअं पिया कयूं त साईं जा पेर उघाड़ा कोन्हनि के सुर्ख रंग जा के जोरा पा पायूं कदम खणी पई उहा जॻह रत सां रंगीन थी हुसैन जा दुख एतरे दुखन के बावजूद वरी जवानन जा लाशा खणी वेठो त चवे मुंहिंजी कुर्बानी क़बूल जबलो आए दुख जो बर्दाश्त न कयो पंहिंजा साईं जेॾी महिल पाण ज़िबा थी थो वञे जवाननि जे लाइ त चई थी मुंहिंजी कुर्बानी आहे जैमल पान खुशी तो वने हाने केर चवे त ही मुझे कुर्बानी आ ज़ैनब तल्ले ते बीठिया सकीना भरसा बीठिया माफ कजो जेकरे सकीना भरसा बीठिया त बेगैरत जो एक हाथ ही बेतसा खंजर तो हलाए धी रोई जगती चाचा गादी मुझ जुल्फों छड़ा आलम गाफिल नजरो केर चवे तो मुझे कुर्बानी कबूल कातिल पांचो पाने में खुशी था कन उलमा की जुबानी पे तो पढ़ा कातिल एक के चवंदा अगी कुर्बानी मस कुर्बानी मरंदी काने जो चवण वारो ही कोई कोने नऊज़ बिल्लाह सुम्मा नऊज़ बिल्लाह हुसैन मरी जैमल अली जी धी भाउ जे लाश के मथों आई त हीअं आई हुई न इते ही बाहूं झले उहे जुमला थी चवे अल्लाहुम्मा तक़ब्बल मिन्ना हाज़ल क़ुर्बान अल्लाह मुझे कुर्बानी कबूल हुसैन जी कुर्बानी ही थी ज़ैनब जी कुर्बानी न अल्लाह को तो बिसरियो न ज़ैनब
तो विसरियल और बीशे इने को भी थी इनका बच्चा के कारण खुदा न खास्ता अल्लाह ने करे इंसान सपना ये उम्र जो बच्चों घर में बैठे वाली अल्लाह न करे मिसाल से क्या के पास लगे बच्चा के को पसंद आता बाहर में रमजान मार अल्लाह अफजल ले लो जान बचाएं वाजिब चली जी के मसले की खबर का ना भी मां सरंदा ज़हरा की टोटली पर्दादार वठी सजाद की थी चले सड़ो या निकरो अच्छा भला भी गाली कोई भी मानो वहां और दो मिले हवाले केस खुशी ना इमामत सजाद के हवाले दिया पहरियों मसलो कुछ न दिया जे दजातर लथला ये बिनने हार जा मुझे भारत में मत नजर पहली वजह गैरतमंद जो गैरतमंद पुटना बुधाए सजाद मा सराय निकरा जे अलैकुन बिसहरा अम्मा वनो झक जे पासे इब्न अफ्तराबाद के जुमला घणा मा पढ़ंदो मरहूम चौदो हो बीबियों ही सिद्धियों हेडे होडे न वयो अली की धी अग में एक बे जे मथे ते एक बे जे कुल्हन ते मथा रखी ये निकलियों दी गूंजन दी कतार होंदी आ ज़हरा की धी पर्दादार बिहारे एक बे के दी चमन तू त असा के बिहारो पाण करे जदी मदो सजाद अंदर हुसैन का रब तो विसरे हो ये सैयदा ज़ैनब खान अजी का मज़लूम की शहादत पढ़नी है समझी कहाँ वजह है वो मज़लूम जंहिंजे अरमानन के पूरे करण जे लाइ मां जूं हसरतूं रहंदियूं हसरत होंदी है तो मुझे पुट वडो थींदो मां परणाईंदी मां तो साहिब औलाद थी असल मौला सिर्फ हिकड़ो पुट न कोहायो वा सब औलादूं हिकड़े पुट जो तो अजीब वाक़ियो था लिखन जिनमें हुसैन फरमायो हल मिन्ना सिरन यंसुरना नंढड़ो शहजादो 5 सालन उबैदुल्लाह बिन हसन नंढड़ो ॿार जंहिं महिल निकितो आहे ॿाहिरि हुसैन जहिड़ो इमाम थो चवे ज़ैनब हिनखे झलजां अली जी कोशिश कई आहे पाण छॾाए इन उम्र जो शहज़ादो चवंदो थो वञे मूंखे मुंहिंजे चाचे खे मुंहिंजे हूंदे न था मारे सघो ये शादी पे जो मुझे नंढड़ी उम्र आया था अली के घराने जो जी तो कंदो तो के कमीनन के चवंदो तो जे मुझे चाचे के न मारियो सब बीबी दरवाजे ते बीठी ॾिसंदी रोवन थी पई ॿिया त असले हिसाब आहे त ईअं निकितो हिन जी उम्र या तलवार खणी हज़रत उबैदुल्लाह पहुंचो आजी हज़रत अब्दुल्लाह जे मन पहुंचो आजी मौला इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम दे को कमीनो तलवार जो वार यो त मसले लॻो हुसैन जे बाहों मथो ॾिनी एक बाह कटनी परे वञी पई ॿी बाह गोश्त ते हीअं लुॾे थी पई हुसैन भाकुर पाए चए तो आ मुझे सीने ते चे चाचा तोखे बचाया
ताबीर जे झोलीअ में यानी ये समझो ब मज़लूम महर आहिनि जेके हुसैन झोलीअ में को आया आहिनि हिकु असग़र शहज़ादे क़ासिम जो भाउ हज़रत क़ासिम अन्या दुनिया ते न आयो हज़रत फरमाए एक दफ़े अची जनाब ज़ैनब कुबरा के ॿुधायो आका दादी मां हिकु राति ख़्वाब ॾिठो आहे भाई कहिड़ो साईं फरमाए थी आका दादी मां ॾिसां पई जन्नत जे वणनि मां हिकु गुल आहे जेको गुलाबी मुंहिंजे झोलीअ में अली जी दी फरमाए थी खुश नसीबो अल्लाह पुट ॾींदो जी आका दादी रुआयो त ॿिए ख़्वाब जे ॿी जुमिले इन ख़्वाब जे ॿी जुमिले रुआयो साईं फरमाए थी भाॼी कहिड़ो जुमिलो आहे चए थी उहो गुल जेको आहे जीअं मुंहिंजे झोलीअ में आयो आहे त पतियूं पतियूं थींदो थो वञे अली जी दी भाकुर पाए चए थी इन जी ताबीर ॾिस जां ॿुधाईंदमि न इन जी ताबीर ॾिस करबला आया कल बि शायदि पढ़ियो टे जवान आहिनि टे शख़्सियतूं आहिनि जेके कनाब जे अंदरि पासे न वेठियूं थियूं हुअण हिक ॿिए सां सलाह पिया था कनि 5-10 मिंट बसि तव्हां इंतज़ारु कयो पगोड़ा करी पवन रसूल जी दुआ मिली बस हर गंज थी वियो इमाम हुसैन से कनाब जे अंदरि पासे तो अब्बास जनाब अली अकबर जनाब क़ासिम टे ॼणा वेठा हज़रत अब्बास चवे थो अकबर पुट सुभाणे जल्दी न कजां चाचा छो अब्बास रोई जॾहिं मां ॿुधो आहे जवान पुट जे वञण सां ज़ईफ़ पीउ जी निगाह ते असरु पवंदो आहे हज़रत अली अकबर उथी चयो चाचा साईं मुंहिंजो उस्ताद बि आहे चाचो बि आहे नाराज़ न थियो त मां ॿुधो आहे जवान भाउ जे वञण सां ज़ईफ़ पीउ ज़ईफ़ भाउ जी कमर ते असरु पवंदो आहे पाण बि न वञो क़ासिम ॿिन्ही खे भाकुर पाए चयो तव्हां ॿई न वञो मां वेंदुमि मां यतीम आहियां मुंहिंजे वञण सां न कंहिंजे नज़र ते असरु पवंदो न कंहिंजी कमर ते असरु पवंदो माने ॾिसो हुसैनीअ कनाब खे फाड़े हथ ते दाख़िल थी भाकुर पाए चयो पुट ईअं न चओ हिननि जे वञण सां हिकु घर थो वञे तुंहिंजे वञण सां मुंहिंजो अहिड़ो तबाह थी मुंहिंजे सॼे वेड़े मां हसन जी निशानी हली मां बेटी थी संभाले पुट सुभाणे जेकॾहिं तव्हांजी शहादत में थोरी बि कमी थी दुनिया वारा चवंदा मां सईदादी न हस उन खीर जो असरु थियो अथनि मारे त ॾिसो माउ खे भाकुर पाए 13 सालनि जो बच्चो माउ खे हिते ज़िम्मी ॾेई चए थो अम्मा जे मुंहिंजी लाश सुञाए वञे क़ासिम ई टुकड़नि में लाश ॿिया वधियल लाश उलमा मां पुछा कि लाश वधी छो कि घोड़नि जे सुंगनि जे अचण हेठों अचण जे करे लाश जा जोड़ जोड़ निकिरी आया लाश एतिरी वधी वई जो हुसैन अकबर वांगुरु खयूं पियो अचे सुबुह जो जनाब क़ासिम ॿी रिवायत जेका आहे उहा अर्ज़ करे हुन खां पोइ दुआ थो ॾियां अम्मा मूंखे मरण जी मोकल ॾियो क़ासिम पुट मुंहिंजी तमन्ना बि इहा आहे सभिनी खां पहिरियां
कसम दो मौला इते मां के तकलीफ थी थे फकीरन दे थी वने डॉक्टर दे थी वने हकीमन दे थी वने खुश थी वाह करबला जो मायरू काई भी ये कुछ कोने तो मुझो बच्चे नन्ना मुझो गुस्से उठवाइन तो कल बैठिया अकबर की लाश लगी आई ही के रुनी मां हजरत कासिम के बोले थी ये कहने ले बैठो ऊपर बैठो मदीने में मुंह करे बैठ जाए बाबा कोशिश डाली ऐसा जन मुंह करना चाहिए साइन भरसा भी कहते कासिम अय्या जीरो वहां पुत्र अय्या की लाश न माने थी वहां के बापर पाए जब अम्मा चाचा मुंह कर न चाहिए अच्छा मुझे लाल हाथ मां बैठी है जो प्यारो जनाब कासिम जनाब उम्मे फरवावती या मौला मुझे यतीम के मोकर राजे अम्मा तुझो असरो कासिम की मोकर रोई जदिया जो हसन हो जाया तो वो वजे यतीम के मोकर दे मजा भरा दे गया सुरखुरु थिया रिवायत बुद्धि को बेशक रो हुसैन भाकुर पादस कासिम नंदरो कमर का भाकुर हुसैन जो कद वडो कासिम जो हिते बीजा जोय भाटियो नेत्रोरुना उलमा लिखंदा जई मन जो एक बे महत कड्यान चाचो हेडे कयो भाटियो हेडे ओके बुधायो करबला में पानी बोने होश में किया रे अखन जो पानी वहां शुरू हुसैन फरमाए तो तैयार कर रही कासिम के मावले बात पारा अम्मा में जो मारो आयो हुसैन दे हारी शबीर अली अकबर जो एक दरो छड़ियो कासिम जा बदरा छड़ी एकड़ो हेडाऊं बियो हेडाऊं हलंदे टाइम एकड़ो हिया कई कमीज की जाए ते कफनी पाराई सदिया जनाजे के पाराई रोना बारो ये जो कासिम हले पियो हुसैन हसन वाली तलवार हिते बतिया और मन वारा खुद मथे ते रखे पियो त अचेस न पियो हजरत कासिम जनी मल हलियो मरहूम अब्दुल हकीम हिकड़ो जुमलो पढ़दो हुसैन जे भरसा जनाब सकीना ये बाबा वो लिबास अम्मा उम्मे फरवा पारायो दस अम्मा तू बदो दस जे चमे त जुदी सकीना और मन वारा जे मन हसन जो बचो हलियो नंगड़ा नंगड़ा हथ लोड़े जदो मुझ मायरो हुसैन सनी कमीज पराई लो चौदो गर्मी घड़िया तू बदन जो ज़ईफ़ा
सोनुआ तो दुश्मन की फौज में जबी है तो चोरी है जो चंद का फलक तिल कमर ये तो चोरी है जो चंद्रा जिया जो मैदान में आयो जंग कहीं लिखाया तो मौला नाराज पढ़ना तो खौफ होती मदद हो गई तकलीफ है मुझे मौला आजम दिठो हजरत कासिम कहे का कमीने तलवार जो वार कयो जी जमीन दिल थो पेरन में देखो जूतो उन पेर जो बदल जमीन में रिकाब में फाटला जाले घोड़ो तो वने हसन जो यतीम ओदे तो वने पियो हलंद टाइम ज़ैदी मरहूम तो चवे चाचे के न सजे जदो अम्मा लही पियो हुसैन तकड़ा कदम खणंदो चवंदो तो जे आयम वो मुंहिंजा यतीम बजरा आयम वो मुंहिंजा यतीम बजरा हिकिड़ो मिंट ॿुधो पोइ बेशक रुओ शहीदनि जा लाशा दफ़न थिया छा दफ़न थिया चओ लाशा शहादत खां पोइ ए उहो ग़रीब अञा जहिड़ो हुयो घोड़ा भॼण शुरू थी विया को लाश जो टुकड़ो कान्हे हसन मौला जे यतीम लाइ हुसैन चादर विछाई जॾहिं मन टुकड़ो पियो कम करे काॾों आवाज़ पियो अचे बचड़ा हे बि उठ बचड़ा हे बि उठ रोई जदो केर आवाज़ मां दुखी ज़हरा मां तोखे लाश जो टुकड़ो मेरा आईया हुसैन गंढड़ी खई ॿुधो पहिरियों ख़याम में रखियईं मां आई गंढड़ी हथनि सां खोली हुसैन फरमाए तो भाॼई छा थी करे जॾहिं मां जी तमन्ना हूंदी आहे पुट जो